कटौती, पेंशन कटौती, पेंशन कटौती, DRA allowance, DRA allowance, DRA allowance, group insurance ईंदो पर हाणे इहो असांखे ज़हन ठाहिणो आहे त असांखे पंहिंजी तनज़ीम जी जेको आहे मोरल सपोर्ट, सोशल सपोर्ट ऐं फाइनेंशियल सपोर्ट बि करणी आहे। असांखे सोशली, मोरली ऐं फाइनेंशियली स्ट्रॉन्ग हूंदासीं त असांखे पंहिंजी जंग विड़ी सघंदासीं। अॼुकल्ह जेको आहे ख़ाली हथे कुझु बि नथो थी सघे। सो इन्हनि शयुनि ते बि गौर कयो ऐं जेको आहे बाइकाट असां साथ ॾियूं। पर जॾहिं 6 तारीख़ ते हुकुम थिए कराची जो, पोइ वरी असांजो उहो इंट्रस्ट ख़तमु थी वञे। इहो पंहिंजो दिलचस्पी, इहो पंहिंजो इंट्रस्ट ईअं ई बरक़रार रखिजो, पंहिंजो जोश ईअं ई बरक़रार रखिजो त जीअं साईं चयो अथव हिकिड़ी गाॾी छो ॾियूंसीं मां। जॾहिं यूसी उस्ताद 70 आहिनि त गाॾी में वेहनि माण्हू अरिड़हं था, 70 जा 70 हलो। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं सां गॾु क्रिटिकल न आहे प्रॉब्लम, उहो माण्हू उनखे जेकॾहिं क्रिटिकल को मसइलो आहे त उनखे छूट आहे, उहो नथो हले न हले। बाक़ी अदरवाइज़ सभु जेकॾहिं असां जेको आहे हलण वारा आहियूं, सभु हलणु असांखे लाज़मी आहे। आख़िर में 4 सिटूं हिकिड़ियूं इन्हनि हुकुमराननि खे चवणु चाहींदुमि त असीं आहियूं सादा मञूं था, असीं आहियूं सादा मञूं था, मगर हक़ ऐं नाहक़ सुञाणे वञूं था। हक़ीक़त जे क़दमनि खे निवड़ी चुमूं था, मगर नाहक़ जी पगड़ी लताड़े सघूं था। हाणे हुकुम कयो त बाबा असां अॻियां हूंदासीं। साईं असां बि तव्हां सां वाइदो था कयूं, जोश में न पर होश में हलंदासूं, तव्हां सां गॾु हूंदासूं, तव्हां जे पोयां हूंदासूं। जिथे हुकुम थींदो इहे बैरियर्स, इहे रुकावटूं, इहे वाटर कैन, इहे सभु तोड़ींदासूं ऐं इंशाअल्लाह ताला सभु जा सभु हलंदासूं। भगत कबीर जूं 2 सिटूं उन्हनि खे मां चवंदुमि। अच्छा, तन उजला मन मेला साधु नाम अनेक, तन उजला मन मेला साधु नाम अनेक, हमसे तो काला कवा छा जो अंदर बाहर एक। सो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, सुबुह खां इंतज़ारु कयो, वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि। गवर्नमेंट जो सिर्फ़ु पंजाब में इहो न आहे, खैबर पख्तून में न आहे, बलूचिस्तान में न आहे। सिर्फ़ु जो सिर्फ़ु जेको मसइलो आहे असांजे सिंध सूबे सां मसइलो आहे। सिंध सूबे में कंहिं बि डिक्टेटर न कयो आहे। मुशरफ साहिबु डिक्टेटर हुयो, जनरल ज़ियाउल हक़ अलाए छा हुयो, पर उन कॾहिं बि इहे कम न कया मुलाज़िमनि सां जेको असांजे पीपल्स पार्टी जो वज़ीर आला मुराद अली शाह साहिबु करे पियो थो। जॾहिं बि पीपल्स पार्टी जो गवर्नमेंट आयो, हिन जे पीउ अब्दुल्ला शाह बि थोरो घणो उस्तादनि सां अटकायो, पर उन जो हशर सभिनी ॾिठो। असांजे तनज़ीम जे मथां अरबाब रहीम बेन हयो, उन जो हशर असांजा सीनियर उस्तादनि ॾिठो। छा असां सां हशर थियो, पर उन सां वरी कहिड़ो हशर थियो, उन जे असेंबली जे फ्लोर ते बि उनखे बि पादर लॻा आहिनि। मुराद अली शाह साहिबु तोखे बि इन असेंबली जे फ्लोर ते तूं किथे निकिरंदे तोखे ईअं पादर लॻंदा, ईअं ई उस्ताद, ईअं मुलाज़िम तोखे पादर हणंदा जीअं ॿिए साबिक़ा तुंहिंजे आकानि खे लॻा आहिनि। तूं ईअं पंहिंजो घुरी थो। असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, जाइज़ निकिता आहियूं, इन्हनि जे करे छॾ असां ॻाल्हियूं ई न कर। तूं असां केरु ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे। तूं उस्तादनि जा जेके मुतालबा आहिनि तूं उहे मंज़ूरु करे छॾ। तूं असांखे छो थो घुरायूं, ते घुराइण जी ज़रूरत न आहे। हाणे मजबूर थी असां जेके निकिता आहियूं, तालाबंदी आख़िरी स्टेज आहे, कॾहिं बि न थियो आहे तालाबंदी। ही मजबूर थिया आहियूं। जॾहिं जेतिरो तहरीक हले पियो, 30 जून खां वठी तहरीक हले पियो थो, पर 30 जून खां वठी हू किथे ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। हुनखे को महसूस ई कोन थियो त मुलाज़िमनि सां कहिड़ो हशर आहे, छो निकिता आहिनि, छा कहिड़ो मसइलो आहे। कॾहिं कंहिं बि क़ाइदीन असांजनि खे फ़ोन करे घुरायो कोन अथनि त तव्हां सां कहिड़ा मसइला आहिनि। जे लाइ असां कोशिशि इहो कयूं था त 6 तारीख़ उते लखे माण्हू जॾहिं गॾु थींदा, लखे माण्हू जॾहिं गॾु थींदा त मुराद अली शाह तोखे जेको आहे सो उते नोटिफिकेशन असांखे ॾियणो पवंदो। असांजो पंहिंजो हक़ु आहे, असां पंहिंजो हक़ु वठंदासूं। ग्रुप इंश्योरेंस असांजो हक़ु आहे, उहो पंहिंजो हक़ु असां वठंदासूं। असां पिनी न छिनी वठंदासूं। हींअर असां निकिता आहियूं इन जहिड़े जे लाइ त ज़ाहिर ॻाल्हि आहे, जहिड़ो आहे जहिड़ो करे पंहिंजो छिनी वठंदासूं। पिनण जे लाइ कोन निकिता आहियूं। हाणे पिनी न वठंदासूं, छिनी वठंदासूं। जेतिरो थी सघे तव्हां उस्तादनि खे हलण जे लाइ वधि मां वधि